नाज़िर बिन कासिम में बलोच कल्चर डे के हवाले से अमरी इत्तेहाद तरफ़ा रैली कढी वई। उन हवाले से रिसोतर नवाज़ मस्तोई की ही रिपोर्ट। नाज़रीन अॼु 2 मार्च सॼी दुनिया में बलोच कल्चर डे हवाले से प्रोग्राम मल्हाया पिया वञनि। हिते असीं मौजूद आहियूं बिन कासिम जे इलाइक़े गगर फाटक में। पाकिस्तान मरी तरफ़ां हिकु शानदार रैली कढी वई आहे जेके दाबे जी मार्केट खां हिन टाइम जेको गगर फाटक ते रैली मौजूद आहे। अचो त रैली में जेके शरीक आहिनि उन्हनि खां पुछंदासीं बलोच जेकी सकाफ़त आहे उन हवाले सां ऐं बलोच जी जेकी तारीख़ आहे उन बाबति पुछंदासीं उन्हनि छा चवणु आहे। हम अपना आने नस्ल वालों को बहुत ही इज्जत करते हैं, लेकिन हमारे ये वज़ीर आज़म को सारे को हमारा रिक्वेस्ट है कि हमारा बलूचिस्तान का पसमंद है, ना हमारा स्कूल है ना डॉक्टर है, कुछ भी नहीं है। मेरे भाई अल्लाह को मानो, हम भी अगर बलोच है तो हमारा भी हक ले लो। हम कोई जोर हमारे पास नहीं है, हमारे पास कोई बंदूक नहीं है, हमारे पास कुछ नहीं है। हम गरीब है, जिसमें अस्सलाम वालेकुम। ये असांजी बलोच कल्चर डे आज 2 मार्च पूरी दुनिया में जाते बलोच उते कल्चर पंहिंजी सकाफ़त के ज़िंदा रखंदा आहिनि। ही असां पंहिंजे अचण वारे नस्लनि खे ॿुधायूं था त असांजी ही नस्ल आहे, ही असांजी सकाफ़त आहे, असांजी ही प्रोग्रामूं हलणु खपनि। ऐं बलोच उहो क़ौम आहे जिते वेंदो आहे उते ई जो थी करे रहंदो आहे, लेकिन पंहिंजी कल्चर, पंहिंजी ॿोली, पंहिंजी ज़बान, पंहिंजी लिबास, रहन सहन के कभी भी ख़त्म न कंदो, फरामोश न कंदो आहे। जेका क़ौम पंहिंजी कल्चर, पंहिंजी ॿोली खे छॾींदा आहिनि उहो तारीख़ को मिटिजी वेंदा आहिनि, लेकिन असां पंहिंजी तारीख़ खे ज़िंदा रखण लाइ अहिड़ी प्रोग्रामूं कंदा आहियूं। असां पूरे दुनिया में असांजी बलोच कल्चर डे हूंदो आहे, असां बलोच सकाफ़त डे